तुंहिंजे प्यार सिर झुकाए छॾियो न त झुकाइण जहिड़ी मां कोन। अख में आई सुना अख में केड़ा हाल थी सेठियाणी खुश ताहीं इता लाखो उतरस बाहर न चयो बे त तोखे सेठियाणी पई सॾे इन करे हलियो आयसि ख़ैर त आहे न। हा जॾहिं ख़बर बि अथई पोइ मूंसां कूड़ छो थो ॻाल्हाए पियो। सब थी सम्झाए सभु बहाना करे मूंसां मिलण ईंदो आहे जॾहिं मूंखां सवाइ सरई बि नथी त पोइ इहे नमूने बाज़ियूं छाजूं थो करे पियो। ॻाल्हि त तुंहिंजी 100% सची आहे सेठियाणी पर छा कयां मजबूर आशिक मजबूर भली केॾो बि कधार हुजे मजबूर हाणे आयो आहे त लघु कम सां मूंखे हिन कमरे खे सफ़ाई करे ॾे बुहारो हणी ॾे मां बुहारी ॾियां न त वरी इहा दस उथे हा मुंहिंजो मुंहुं मेरो थी वञे हा तंहिंजे करे हाणे तूं ई हुकम करे ॾे मूंखे। मां वॾो मुड़ुस माण्हू आहियां कंधार आहियां भली केॾो बि मजबूर हुजां पर बुहारो कोन ॾींदुसि। हा ॿुधी छॾ सेठियाणी तुंहिंजी मर्ज़ी भली न ॾे बुहारो जे बुहारो न ॾींदे त बुहारा खाइणा पवंदई सो बि पूरा 16 पुठाड़नि ते। मां तुंहिंजा इहे पुठीअ ते बुहारा खाइण कोन आयो आहियां इहो ॿुधाइण आयो आहियां त छड़ा सभु धनु वटि धरणो हयूं वेठा आहिनि धनु मजबूर थी छड़नि जूं शादियूं कराईंदो ऐं तुंहिंजी मुंहिंजी बि शादी थींदी तूं मुंहिंजी कुंवार थींदीअ लाऊं लहंदासीं इन जे करे तोखे ॿुधाइण आयो आहियां त तयारी करे छॾ सेठियाणी। भुल अथई कुराड़ा भुल ऐं सेठियाणी मरी वेंदी पर तो जहिड़े पोड़े सां शादी कोन कंदी। हा हाणे जे बुहारो ॾे थो कमरे खे सफ़ाईअ जे लाइ त ठीकु आहे जे न त खणी बुहारो अहिड़ा थी सटका ॾिए जो यादि कंदे। ठीकु आहे तूं बुहारो खणी अचो भले मां बि ज़िंदगी में पहिरियों ऐं आख़िरी दफ़ो बुहारी ॾींदुसि वरी बुहारी कोन ॾींदुसि। हा पहिरियों दफ़ो त ॾे पोइ आख़िरीअ खे ॾिसंदासीं अचे खण बुहारो ऐं बुहारो मजबूर आशिक मजबूर भली केॾो बि कंधार हुजे मजबूर आशिक मजबूर भली केॾो बि नारा लगदा नी जा सेठ तनु शीह जा नारा लगदा नी जा अरे सेठ तनु शीह जा आयो सोप सीरियल मशकरन जो गोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।